सॼी सिंध में सिंधुअ ते धाड़े ख़िलाफ़ सियासी जिदोजहद जारी आहे। हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन ऐं यंग लॉयर ऑर्गेनाइज़ेशन पारां शहबाज़ बिल्डिंग खां सवें वकीलनि एहतिजाजी मार्च करे हैदराबाद प्रेस क्लब आॾो पहुची धरणो हंयो। वकीलनि जे हिन मार्च में जिते नौजवान वकीलनि जो वॾो अंग शामिल हो त उते वरी हैदराबाद जा सीनियर वकील बि गर्मीअ में नौजवान वकीलनि सां गॾु कुल्हो कुल्हो में मिलाए मार्च कंदे सिंधुअ ते धाड़ो नामंज़ूर जहिड़ा नारा हणंदे सख़्त गर्मीअ में पंहिंजे दरिया जे बका लाइ हिकु वॾी जिदोजहद जो बुनियादु रखी छॾियो आहे। जेको असां प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो हाई कोर्ट बार एसोसिएशन ऐं यंग लॉयर्स ऑर्गेनाइज़ेशन जे गॾियल सहकार सां, जंहिंमें सिंध जी सियासी समाजी जेको डॉक्टर तंज़ीमुनि YDR पिणु शिरकत कई हुई। असांजे हिन मार्च करण जो मक़सदु इहो त असां वफ़ाक़ खे वाज़े पैगाम था ॾियूं त दरिया असांजी रेड लाइन अथई, जेकॾहिं उहा क्रॉस कंदे त पोइ जहिड़ो थींदो। असीं अवां खे ॿुधाइण था चाहियूं त ही सिंधु दरिया सिंध जे जियापो आहे, सिंध जे नसलनि जो आईंदो आहे। तव्हां सिंधु दरिया खे बंदि ॿधी केनाल कढो था, ये गैर आइनी गैर फितरती आहे। असां अवां खे कॾहिं बि इजाज़त न ॾींदासीं। असां डॉक्टरनि बि कोशिशि कई आहे जेके डॉक्टर गॾु करे सघूं अचूं, ऐं हर जॻह ते असां जेके बि वकीलनि जा धरना थियनि, जेके बि वकीलनि जूं रैलियूं थियनि, उते पाण बि शिरकत कई आहे ऐं दोस्तनि खे शिरकत कराई आहे। वफ़ाक़ जो मैसेज आहे त हीअ सिंध असांजी जेका आहे सिंधु दरिया असांजो रेड लाइन आहे, इहो जेकॾहिं क्रॉस थींदो त हर मक़सद निकिरंदो। सिंध जी तारीख़ में हेलो की सिंध पंहिंजे दरिया जे बचाव तोड़े सिंधुअ मथां चोलिस्तान कैनाल समेत गैरकानूनी कैनालनि ख़िलाफ़ जहिड़ी रीति अॻिते वधी आहे, उन्हीअ में हिन कारे कोर्ट वारनि बि पंहिंजी जिदोजहद में हिकु नओं रूह फूकियो आहे। हैदराबाद बार ने हमेशा हक का साथ देते हुए, नौजवान वकीला ने हक का साथ देते हुए ये सिंधु पे बनने वाले कैनाल के खिलाफ जो एक आवाज उठाई, जो एक मजलूम की आवाज थी, जिसके ऊपर हमने ये तय कर दिया कि कैनाल किसी सूरत में हम बनने नहीं देंगे। कैनाल हमारी जिंदगी और मौत का सबब है। अगर कैनाल बने तो सिंध में पीने का पानी भी नहीं मिलेगा। हमेशा हमने सिंध के हुकूक के लिए हैदराबाद बार से आवाज निकाली। हम मर सकते हैं, मिट सकते हैं, कैनाल बनने नहीं देंगे। हम आपके रास्ते बंद करेंगे, हम आपके रेलवे ट्रैक बंद करेंगे, हम आप लोगों के लिए इस्लामाबाद का घेराव भी करेंगे, लेकिन कैनाल बनने नहीं देंगे। ये जो पीपल्स पार्टी मिठी पॉलिसी करे रही है, असां तव्हां सां बि गॾु आहियूं, असां हुननि सां बि गॾु आहियूं, त असां हुननि खे ॿुधाइण था चाहियूं त जेकॾहिं तव्हां वाक़ई असां सां गॾु आहियो त बिल्कुलु संजीदगी सां असां सां गॾु थियो त असां तव्हांखे बिल्कुलु वेलकम कंदासीं। पर तव्हांजूं जेके साज़िशूं आहिनि उन्हनि खां असां बख़ूबी वाक़िफ़ आहियूं। अॼु जो जेको तव्हां ॾिसो पिया सिंध जी सूरत हाल आहे, सिंध जो बचो बिल्कुलु सुजाग थी चुको आहे। वकिला बिरादरी हुजे, तव्हांजा डॉक्टर्स हुजनि, तव्हांजा साफ़ी बिरादर हुजनि, ये सभु सरापा एहतिजाज लॻा पिया आहिनि। हाणे हुकूमत ने मोकिलाइण जो शिकार थी वई आहे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रोकण थी चाहे। जीअं तव्हां ॾिसो था त अमर वड़ाए के बि जो सदर आहे, उन ते हमिलो कयो वियो, उनजी असां भरपूर मज़म्मत कयूं था ऐं असां इहो मुतालबो कयूं था IG खां ऐं जेके बि पंहिंजा इदारा आहिनि त उनजी जांच जेका आहे उहा साफ़ ऐं शफ़ाफ़ थियणु खपे। सिंधु जे जेके 6 कैनाल निकिरी रहिया आहिनि उन्हनि जे असां सख़्त खां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था, असां इन्हनि खे नामंज़ूर कयूं था। ऐं छो जो अगरि सिंधु दरिया ते जेके इहे 6 कैनाल निकिरी विया त मां सम्झां थो त असांजी सिंध रेगिस्तान थी वेंदी। असांजो मुतालबो इहो ई आहे त इहे जेके सिंधु दरिया ते जेके कैनाल ठाहिया पिया वञनि, जेका मंज़ूरी ॾिनी वञे उहा रद्द कई वञे ऐं सिंध खे सुकाइण ऐं तबाह थियण खां बचायो वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त वक़्त जे हुक्मराननि खे घुरिजे त फ़ौरी तौरु कैनाल वारो मनसूबो वापसि वठी सिंधुअ खे पंहिंजे आख़िरी छेड़े ताईं वहणु ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल हैदराबाद।